बिना तार जे हजरत उमर मदीने में वो सहाबी काफी किलोमीटर पर उतो तो हजरत उमर सब करे चले सया सारिया अल जबल हजरत उमर जो आवाज हवा जे जरिए अला केतरो पर उन सहाबी जे कन ते रब पहुंचायो मदीने जे बाहर बाह लगिया बाह के पानी से हिसाब हुआ पर हजरत उमर पांजी चादर मुबारक अल्लाह थी फरमाया सहाबी ये चादर खणी वनो मदीने जी बाह के चो हजरत उमर जी चादर थी मदीने में बाह विसाम जी वेंदी अल्लाह अकबर साहबा चौंदा हजरत उमर जी चादर खणी मदीने जी बाह के दिखारी से मदीने जी बाह विसाम जी वई अरे तू उमर के न सुञाणे केड़ी गाला तो के एड़े साहबी सा खुदा प्यार न थो दे त वनी तुजी आखिरत तबाह थी पर उमर तो उहा जेके मदीने जी बाह भी सुञातो मुझे सोने उमर के नील दरिया भी सुञातो नील दरिया जेके हर साल छोकरी तोहफे में ॾींदा दरिया न हलंदो हजरत उमर चिट्ठी लिखे तो ओ दरिया जे अल्लाह जे हुक्म सां हलंदो त हल न त तुझे पानी जी असां के जरूरत नाहे हजरत उमर जी लिखल चिट्ठी जरे दरिया के विधो सुभान अल्लाह अज ताईं वो दरिया हले तो पानी भी सुञातो मुझे सोने उमर के बाह भी सुञातो जमीन भी सुञातो हवा भी सुञातो मिट्टी भी सुञातो इन सहाबी जो वडो किरदार आखिर में कुछ शहादत नजर तो कया हजरत उमर वो मुजाहिद साहब है जो सुबह की नमाज में मुन्नो सिपारो तिलावत कंदो हो सुबह की नमाज में कुरान ॾाढो घणो पढ़दो हो तकरीबन करे सूरत यूसुफ सजी सुबह की नमाज में तिलावत कंदो हो पाण गालिबन 28 सूरत ते तिलावत था कन अबू लोलो फिरोज ईरानी मजूसी जेको दुश्मन हथियार खणी करे तीर के शमईना जहर में आलूदा करे खंजर के वेठो इंतजार में हजरत उमर नमाज पढ़ाए नमाज की हालत में पोयो पुठिए ते वार तो करे हजरत उमर रज़ी अल्लाह तआला जो तिलावत जारी आ नमाज से तोड़न कोंदा वरी पीर शकफा खंजर पुठी में लगो आ अल्लाह अकबर शहादत जो मौत नसीब थे तो सो हजरत उमर करे त दुआ करदो सदाई अल्लाहुम्मा रज़ुकनी शहादतन फी सबीलिका वजअल कब्री फी बलद हबीबिका मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा दुआ करदो या अल्लाह मां उमर के मौत दी जाए त शहादत वारो मौत दी जाए पंजे रस्ते में या अल्लाह मां उमर जी कब्र भी मिठे मोहम्मद जे शहर में कजाए या अल्लाह मुके मौत शहादत जो दी जाए वरी दी जाए भी मदीने में रुगो मदीने में न पर मदीने जी मस्जिद नबी में रुगो मस्जिद नबी में न पर मस्जिद नबवी जे मुसल्ले ते माके शहादत जो मौत दी जाए हजरत उमर सही रज़ी अल्लाह तआला पाण किरी पया हजरत अब्दुर्रहमान साहब भी अॻिते वधियो सहाबा के नमाज पूरी करायो ओ जालिम अबू लोलो फिरोज जे खंजर आयो पोते भजन लगो नमाज पूरी थी साहबा के पकड़े वतो जिन्होंने जालिम के पकड़ो तो उमर साईं जे कातिल ईरानी मजूसी बाह जे पुजारी जालिम वो सागो खंजर खणी पांजे सीने में हयो वाह मुझा रब जो फैसलो या अल्लाह अज भी जंदी उमर सा नथी लगे वो सागा खंजर तीर पांजे सीने के हलंदा यो असा जो फैसलो ना ये खुदा जो फैसलो आ जेको उमर जो दुश्मन ना पांजे सीने के पे खंजर हणंदो उन जालिम जो होते मौत थी वियो अल्लाह अकबर कबीरा पांजो पाण के मारे आपघात करे छड़े हजरत उमर के साहबा घर खणी आया हजरत उमर रज़ी अल्लाह तआला जो इलाज पे भले पर शफा न पई थे पाण आखिरी टाइम ते हजरत उमर साईं रज़ी अल्लाह तआला ने पांजे पुट के चवे तो अब्दुल्ला मुझो चेहरो मुबारक जमीन ते लाए जमीन ते रखी करे आसमान दे तके चे तो मुझा अल्लाह मा उमर सा लिखो न कजाए या अल्लाह मा उमर तुझो या अल्लाह मा तुझे बानल सा या अल्लाह मा उमर को जे कमियों कोताई थी वई माफ फरमा या अल्लाह मा 10 साल हुकूमत के मागो का गलती थी वई त मुके माफ फरमा हजरत उमर रज़ी अल्लाह तआला ने एडी आजिज़ी एडी इनकिसारे पाण शहादत महल भी पानो मथो खणी जमीन ते रखी आजिज़ी में रोयन था
ऐं पंहिंजो न्यापो कराया बीबी आयशा सांड। आयशा मुंहिंजी दिलि थी चाहे जे इजाज़त ॾे त मां पंहिंजे यारनि सां गॾु रोज़े पाक में सुम्हां। अम्मा आयशा फरमाए थी अब्दुल्ला हीअ जॻह त रोज़े में मां महबूब सां गॾु पंहिंजे लाइ रखी त बाबे सां गॾु मां इते दफ़न थिया, पर उमिरि जा मूं ते थोरा मां आयशा थोरो नथी लाहे सघां। अल्लाह अकबर इहा जाइ मां आयशा सां हज़रत उमर जे हवाले करे छॾे। वो भी सहाबा फरमाइनि त हज़रत उमर खे गुस्ल कराए हज़रत उमर जो जनाज़ो थियो। हज़रत अली साईं जो उमर सां एॾो प्यार आहे, सहाबा जो अहल बे सां प्यार आहे, अहल बे जो सहाबा सां प्यार आहे। सहाबा फरमाइनि त जनाज़े खां पोइ हसन हुसैन जो बाबो मुर्शिद अली साईं हज़रत उमर जो कफन मुबारक खोले करे ये पेशानीअ को चुमी वठी करे रोई करे ये जुमला चवंदा ओ अमीरुल मोमिनीन कीअं चवंदे लौला अली युल हलक उमर अली तू न हुजे त मां उमर हलाक थी वञा हा। हज़रत अली सही रज़ी अल्लाह तआला हज़रत उमर जो जनाज़ो रखी करे रोज़े पाक ते भी इजाज़त था वठन। सोना इजाज़त हुजे त तव्हांजो गुलाम उमर आयो आहे के रोज़े में जा ॾियो। रोज़े पाक में आवाज़ थो अचे अदखिल हबीब इलल हबीब, यार के यार सां मिलायो, दोस्त के दोस्त मिलायो। अल्लाह जे हुक्म सां रोज़े जो दर खुली वियो। हज़रत उमर के उहा जाइ मिली वई जो मुंहिंजे साईं फरमाइनि महशर जो मैदान थींदो, क़ब्रुनि मां माण्हू उथंदा, फरमाइनि मिनहा खलक़नाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। जॾहिं क़ब्रुनि मां महशर जे मैदान मां मुस्लमान उथंदा, रोज़े पाक जो दर खुलंदो, मां मिठो मोहम्मद उथंदुमि त मुंहिंजो सॼो हथु अबू बकर सिद्दीक़ में हूंदो, खॿो हथु सोणे उमर फारूक में, मां रसूलुल्लाह जो हूंदो। तंहिंजे करे वाह उमर तुंहिंजा भाग भला जो महबूब जे हथनि में हूंदे। ऐं जॾहिं हौज़े कौसर जा जाम मुंहिंजो महबूब विराईंदो त इहे ॿई सहाबा उते बि हुज़ूर जा मददगार हूंदा। जन्नत जा हौज़े कौसर जा जाम गिलास पाणीअ जा भरे हुज़ूर जी उम्मत खे प्यारींदा। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अहिड़े सहाबीअ जी सीरत ते हलाए ऐं उन सहाबा सां अहल सां असांखे मोहबत नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह हाणे लॉकडाउन बि ख़त्म थी वियो आहे, जलसनि जा प्रोग्राम भी काफ़ी वधी विया आहिनि, झंग झर में प्रोग्राम थियनि था। इंशाअल्लाह वरी हाणे असां दर्से क़ुरान दर्से हदीस जे प्रोग्राम खे हफ़्ते जे बजाय माहवार रखूं था। वरी महीने खां पोइ कंहिं ॿिए मौज़ूअ ते इंशाअल्लाह हाज़िर थींदासीं, छो त वक़्त जी किल्लत आहे, मूंखे बि मसरूफ़ियत आहे प्रोग्रामनि जी। अल्लाह ताला मुझे इन कलमात के पंहिंजे बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। ज़िंदगी रही वरी इंशाअल्लाह महीने खां पोइ मुलाक़ात थींदी। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।